उनकी खिदमत बयान कंदे असांखे कई ॻाल्हियूं खपनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हाजी साहब जी उमिरि में बरकत फरमाए ऐं असांजे मथां हमेशह सायो रहे। असांजे शेर व शाइरीअ में जे दौरान असांजो बिरादर मोहम्मद अली खोड़ो साहब जो अचणु थियो ऐं असां सभु इन ॻाल्हि खां बख़ूबी वाक़ुफ़ आहियूं त मोहम्मद भाई असांजो इंतिहाई पुराणो जमियत तलबा इस्लाम जे दौर जो साथी आहे, लेकिन हिन वक़्तु जेको ख़िदमत सरअंजाम ॾेई रहियो आहे जमात जी, जो पूरो ॾींहुं कॾहिं कहिड़े थाणे ते, कॾहिं कहिड़ी कचहरी में, कॾहिं कहिड़े कोर्ट में, कॾहिं कहिड़े ऑफिस में, इहो सॼो ॾींहुं माण्हुनि जा मसाइल हिन में लॻो पियो आहे महिनत समाज में। मूंखे उमेदु आहे त मोहम्मद साईं जो नालो बि मोहब्बत आहे ऐं हिन मजलिस में उनजे अचण सां मोहब्बत में इज़ाफ़ो थी वेंदो ऐं जेकॾहिं साईं खे छोलनि जी प्लेट न हुजे हा त मां माइक पूरी तरह ते ॾियां पर वरी फारूक भाई ॿिए उनखे माइक सो असांजे हिन मजलिस में हिकिड़ो ॿियो शाइर बि आहे गुलाम कादर उलरो भाई जंहिंखे हक़ निभायो आहे असांजे अब्दुल हफ़ीज़ उलरे जो। यकीनन उनखां बि असां कुझु ॿुधंदासीं त हू अल्लाह जी रहमत जो असांखे ॿुधाए हिन मजलिस खे चार चंड लॻाए। जी जी साईं नियाज़ साहब असांजो पुराणो साथी आहे, वॾी ख़िदमत कनि, शहरी इतिहाद क़ाइमु करे ऐं सभु शहरी माण्हू गॾु करे सभु सियासी समाजी पंहिंजी उन प्लेटफॉर्म ते पुराणो साथी आहे। इंशाअल्लाह उनखे बि ॿुधंदासीं ज़रूरु। जी जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों अल्लाह पाक जो हम्द ऐं उन खां बाद में चूंकि असां सिंधी आहियूं, सिंध में रहूं था, असांजो पंहिंजे वतन सां ऐं सिंध सां मोहबत आहे। अवांजे इंशाअल्लाह उहो शेर पहिरियों बारी ताला जो हम्द। कॾहिं खट ते कॾहिं पट ते, कॾहिं खट ते कॾहिं पट ते, कॾहिं घर में कॾहिं घर में, कॾहिं तो दूर पहुतो आहे कॾहिं घर में कॾहिं, कॾहिं खट ते कॾहिं पट ते, कॾहिं घर में कॾहिं तर में, कॾहिं तो दूर पहुतो आहे कॾहिं घर में कॾहिं अल्लाह जी मर्ज़ी आहे, कॾहिं काथे कॾहिं काथे, कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे कॾहिं होॾे, कॾहिं हिकिड़े कॾहिं होॾे, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे, कॾहिं हिकिड़े कॾहिं होॾे, कॾहिं दादू कॾहिं मोरो कॾहिं डमरो। अर्ज़ु आहे जिते हूंदो लिखियो आहे, जिते हूंदो लिखियो आहे, जीअं हूंदो लिखियो आहे, जिते हूंदो लिखियो आहे, जीअं हूंदो लिखियो आहे, पुॼाईंदो उते आहे, न हूंदो आहे तसव्वुर, उते पुॼाईंदा जो जवाब गुमान न हूंदो आहे। कॾहिं खट ते कॾहिं पट ते, कॾहिं घर में कॾहिं तर में, कॾहिं तो दूर पहुचाए कॾहिं बर में कॾहिं घर में। अर्ज़ात मखण माखी मुर्ग छेड़ा काबा में कोफता करे, मखण माखी मुर्ग छेड़ा काबा में कोफता कॾहिं, कॾहिं सड़बी कॾहिं अरबी, कॾहिं सुखल मुक़द्दर, कॾहिं खट ते कॾहिं पट ते, कॾहिं घर में कॾहिं तर में, कॾहिं तो दूर पहुचाए कॾहिं बर में कॾहिं घर में, कॾहिं दिल मन पसंद खाधा, कॾहिं दिल मन पसंद खाधा, कॾहिं परहेज़ पाबंद, फलाण बीमारी ते निकरी शे परहेज़ अल्लाह जी मर्ज़ी आहे। किन खां मिठे खां कंहिंखे मरमूर करे छॾे, जिते कंठ ठही उते ठाहींदड़ खे मरमूर करे संदसि मर्ज़ी आहे।
कदें मन पसंद खाधा, कदें परहेज पाबंदी, कदें खैरात जी मानी नसीबन में आता वाला कदें मोहताज पैसे जो, कदें वाली विलायत, कदें मोहताज पैसे जो, कदें वाली विलायत जो, कदें मजबूत जबरन जा, कदें किरंदो ठोकर। जवानी में तक वडी मस्ती हुंदी आहे, पर कदें को वक्त अहिड़ो बि जो ॿार जो बि जेकॾहिं पासो लॻी दुश्मन सां काम कंदो आहे। कदें मोहताज पैसे जो, कदें वाली विलायत जो, कदें मजबूत जबरन जा, कदें किरंदो ठोकर। वडाई सूए वाहिद के दुआ जब्बार मुतकब्बिर, वडाई सूए वाहिद के दुआ जब्बार मुतकब्बिर, बंदे की बेहयाई रहम जो तकब्बुर। इंसान वडाई करे अल किब्र रिदाई। नबी अलैहिस्सलाम ने फरमाया, अल्लाह पाक फरमाए तो वदाई मां खुदा दी चादर है, जेको मुंहिंजे चादर में तो जन्नत खलील अर्ज़ आहे त वदाई सूनी वाहिद के जो जब्बार मुतकब्बिर, बंदे दी बेहयाई या रहम जो तकब्बुर। कदें थर में, कदें खट ते, कदें पट ते, कदें घर में, कदें तर में, कदें तो दूर पहुंचाए, कदें घर में, कदें थर में। गुलाम कादर समूरा राज जान हार जाने को, गुलाम कादर समूरा राज जान हार जाने को, कहावत ही मशहूरा भरिय में कदें ढाका। अल्लाह जी मर्जी कदे किसा काले करे भरी में करे भाकर। गुलाम कादर समूरा राज जाना हार जाने तो, कहावत ही मशहूरा भरी में कदे भाकर। कदे कटते, कदे पटते, कदे घर में, कदे तर में, कदे तो दूर पहुंचाए, कदे घर में, कदे तर में। पैगंबर पाक अली नाद शरीफ गया और ज़ात पैगंबर पाक के काफिर अमानतदार समझन लगा। जाती चाहे दुश्मन होया पर महबूब बंदे अमानत उनके एतमाद दो, महबूब जी अमानत शक्ल खुदा। पैगंबर पाक के काफिर अमानतदार समझन लगा, अदावत का करे तोड़े कभी सच्चा समझन। पैगंबर पाक के काफिर अमानतदार समझन जा, अदावत क्या करे तोड़े कभी सच्चार समझन जा। सफा पहाड़ ते सोना वया तशरीफ फरमाए, वअंज़िर अशीरतकल अक़रबीन। कुरान पाक की आयत जो लती तसाई सफा पहाड़ ते चढ़ी करे फरमाया तो तहां मुझे सच्चो समझो बिल्कुल मा जरबना अलैहिल्लाह सिद्क़ा। अर्ज़ है सफा पहाड़ के सोना वया तशरीफ फरमाए, पुछाऊं जो कुफारन खां त मणिया दार समझन। पैगंबर पाक के काफिर अमानतदार समझन जा, अदावत का करन तोड़े तभी सच्चा समझन जा। रसूलुल्लाह वल काफिर अमानत पहलू रखदा और ज़ात रसूलुल्लाह वल काफिर अमानत पहलू रखदा। इमामुल अंबिया जो अमानतदार समझन। पैगंबर पाक के काफिर अमानतदार समझन का, अदावत क्या करन तोड़े तभी सच्चा समझन। मनीदा मोहम्मद के अमीना है, अमीना है। मनीदा मोहम्मद के अमीना है, अमीना है। सदाकत ते नशक दिन के सचो सरदार समझन। मोहम्मद पाक के काफिर पैगंबर पाक के काफिर अमानतदार समझन का, अदावत क्या करन तोड़े तभी सच्चा समझन। सब इंसान का सजन जोड़े न रिश्तन के प्यार
पिरी जोड़े सभिनि सां पिया सजण जोड़े न रिश्तनि खे पया तोड़े ॻंढण वारो त रिश्तनि खे बि रिश्तेदार सम्झनि ज़ाती दुश्मन पर पतो वरतो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रिश्तनि जो जोड़ींदड़ आहे त मोहम्मद तोड़ण वारो अल्लाह त सभिनि सां समूरनि सां सभिनि सां पिया सजण जोड़े न रिश्तनि खे पया तोड़े ॻंढण वारो त रिश्तनि खे बि रिश्तेदार सम्झनि पिया पैगंबर पाक खे काफ़िर अमानतदार सम्झनि पिया अदावत पिया करनि तोड़े कभी सच्चार सम्झनि पिया दुनिया के नेक नामीअ में मोहम्मद अमीर आंदो दुनिया के नेक नामीअ में मोहम्मद अमीर आंदो हकीकत दुनिया वाला पिनीअ जो प्यार सम्झनि गुलाम कादिर अर्ज़ है गुलाम कादिर पढ़ो सल्लु अलैहि व आलिहि सारा गुलाम कादिर पढ़ो सल्लु अलैहि व आलिहि सारा हबीबे कब्रिया के करे यतीमन यार समझन पैगंबर पाक के काफिर अमानतदार समझन पिया अदावत पिया करन तोड़े तभी सच्चा समझन पिया अर्ज़ कयूं क्योंकि सिंध जे नस्ब सां जेको शेर में जो भाई वकील अहमद साहब चई चुको आहे वरी अवां जे गोश गुज़ार करण चाहियां थो असां सिंधी आहियूं सिंध जी हिकिड़ी सूंह बि आहे मच कचहरी जे लिहाज़ सां खपाईंदे सिंध खाईंदे पातर खपाईंदे सिंध खाईंदे पातर तूं लहंदे इज़त न क़ौम अंदर गदार थींदे ज़लील थींदे बणाईंदे क़ौम भोलो खपाईंदे सिंध खाईंदे पातर तूं लहंदे इज़त न क़ौम अंदर गदार थींदे ज़लील थींदे बणाईंदे क़ौम भोलो खपाईंदे सिंध खाईंदे पातर नंढा वॾा को पुजा ॾींदे नंढा वॾा को पुजा ॾींदे चवां सच तो थुकूं सिंध जा गदार क़ौम छॾी ॾे कोन सिंध गैरत मंदी आहे बचाए तू पाण के थुकन वगन थींदे त हालत तर खपाईंदे सिंध खाईंदे पातर तू लहंदे इज़त न क़ौम अंदर गदार थींदे ज़लील थींदे बणाईंदे क़ौम भोलो गुलन जा हर हंस नहार हूंदई गुलन जा हर हंस नहार हूंदई अकादरन जा तहार हूंदई नारे जा धारे जा सूमरा ने ठोकींदे पादर ही उलरा ना पर खपाईंदे सिंध खाईंदे पादर तू लहंदे इज़त न क़ौम अंदर लुटे रे सिंध के तो विकणे सिंध के लुटे रे सिंध के तो विकणे सिंध के तो समझ पाती या तो लुटे रे सिंध के तो विकणे सिंध के तो समझ पाती या तो जे कंद ते गदार दे लाई या सजा मिठी न जाएगे अपा जी मादर कपाईंदे सिंध खाईंदे पादर तू लहंदे इज़त न क़ौम अंदर लगे लुबे तो चके चुगे तो तॾहिं बि गैरत नथी का सदल लगे लुबे तो चके चुगे तो तॾहिं बि गैरत नथी का सदल असां जो तोड़े त बिज में शकवा असां जो तोड़े त बिज में शकवा नथी जो गैरत का धरती खातर अर्ज़ आहे असां जी सिसवा जान जिंदवा असां जी सिसवा जान जिंदवा रूह जी उन ससार कंदो कंदासीं धरतीअ त घोर जानू असां दोदा असां खपाईंदे सिंध खाईंदे पादर तू लहंदे इज़त न क़ौम अंदर गदार थींदे ज़लील थींदे बणाईंदे क़ौम भोलो अर्ज़ आहे आख़िरी मिसरो असां जे सिर में असां जैसी बिबी न तो कोई त सिंध असां जे सिर में असां जैसी
नबी न तो के तसद खपान ही कौम अल्लाह अना जिंदा गुलाम कादर खपाई दे से तो खाई दे पादर तुला दे इज्जतन कौम अंदर नदार की दे जलील की दे बनाई दे कौम बोलो वसल्लम। माशाअल्लाह से जबरदस्त जुया साईं हजरत मौलाना साईं गुलाम कादर साहब हमारे सामने जबरदस्त अंदाज में शेर पेश किया। साईं सन से महफिल के दौरान असांजा मेहमान खास आया हैं हजरत मौलाना मोहम्मद अली खोड़ो साहब, मोहतरम जनाब नियाज हुसैन सगरो साहब, मोहतरम जनाब आमिर खान पहाड़ी साहब, मोहतरम जनाब हाफिज अब्दुल समीम शेख साहब, मोहतरम जनाब आशिक अली साहब। असां पहिरियां त सभिनी दोस्तनि खे सची सूखड़ी अजरत पायासीं। सो असां सिंध जी सूखड़ी तोहफ़ो भाउ मोहब्बत में थोड़े साथन खे पाराईंदासीं। असां गॾु आयल महिमाननि खे दिलि जे ॻाल्हाइण सां भलीकार कनि था। साईं मरहबा असांजी महफ़िल में आया, असांजी दावत क़बूल कनि, इंशाअल्लाह पंहिंजो प्रोग्राम शुरू कंदासीं। मां साईं हाफ़िज़ अहमद खान सुमरे से उनके अर्ज़ कयां त साईं भाउ मोहब्बत अली खोड़ो साहब खे अजरत जो तोहफ़ो पारायो। उन खां बाद में मां साईं हाफ़िज़ साहब खे गुज़ारिश कयां मोहतरम जनाब नियाज़ हुसैन साहब खे अजरत जो तोहफ़ो पारायो। मोहतरम आमिर खान पहाड़ी साहब खे अजरत जो तोहफ़ो पाराईंदासीं। साईं खां बाद साईं हाफ़िज़ अब्दुल समीम शेख साहब खे हाफ़िज़ साहब ने अजरत ॾिना। हाफ़िज़ अब्दुल समीम शेख साहब साईं मोहतरम जनाब आशिक अली खिची साहब खे साईं हाफ़िज़ साहब ने अजरत जो तोहफ़ो पारायो। उन खां बाद में असां साईं मीर एजाज खान सियाल साहब खे अजरत जो तोहफ़ो साईं हाफ़िज़ साहब पारायो। साईं शायर इस्लाम मोहतरम जनाब सैफुल्लाह सुमरो साहब उन्हनि खे साईं हाफ़िज़ साहब अजरत जो तोहफ़ो पारायो। शायर इस्लाम मोहतरम जनाब सैफुल्लाह सुमरो साहब। खिलते पियो तो गोठ वाले आओ माइक ते गला लो तो खबर पड़े इदे आओ परे को भी गलाए ना खिलते पियो आओ तो खबर पड़े एक नियम देवा माइक गलाए से आए 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 एकड़ो आए भाऊ हलंदड़ प्रोग्राम असां जी जा सुगड़न शायर 5 मिनट असां पंहिंजे भाउ मोहतरम उबैदुल्लाह सियाल साहब खे टाइम था ॾियूं त ॾिसूं था जो पंहिंजे कहिड़े शायर आहिनि अंदाज़ में पंहिंजी वक़्तु साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्लाह इमदाद साहब शो जे जिथे भी मूंखे ॾींदो आहे त शायर इस्लाम सम्झो शायर इस्लाम हेॾो वेठा पर अॼु मूंखे इहा ख़ुशी आहे मां ॻोठ वारनि खे ॿुधायां थो असांजा सरदार मोहम्मद खान सियाल साहब वेठा आहिनि सभिनी खे ॿुधायां थो त इहो नालो साईं जो रखियलु आहे जंहिं असांखे शायर इस्लाम जो लक़ब ॾिनो आहे इहो असांजे लाइ वॾो एज़ाज़ अहमद साहब खे असां ॾाढो चओ कंदा आहियूं फरीदाबाद